वो जश्न आज़ादी जो दिहाड़ो मल्हाए पियो वञे उन जे लाइ तव्हां क़ौम खे सिंधी क़ौम खे पाकिस्तानी क़ौम खे कहिड़ो मैसेज ॾींदो त MSF या फंक्शन मुस्लिम लीग जो पैगाम आहे उहो आवाम ते पहुचणु घुरिजे। बिल्कुलु इहे जेको दिहाड़ो असां सभिनी पाकिस्तान लाइ जेकियूं क़ौमूं रहनि थियूं उन्हनि जे लाइ पाकिस्तान में असीं सभु रहूं था। बिल्कुलु असां पार्टी क़यादत जे तरफ़ां हिदायत हुई MSF जे हवाले सां असां 14 अगस्त जो दिहाड़ो अॼु मल्हाए रहिया आहियूं सांगड़ में। इन ई रीति असीं पूरी सिंध में 14 अगस्त जो ॾींहुं मल्हाईंदासीं प्यार मोहबत वारो इंशाअल्लाह ताला। जीअं पाकिस्तान असां छा मंशूर आहे तव्हां चयो जेको अवाम सिंध जे अवाम खे मैसेज ॾियणु चाहियो था त आला हज़रत पीसे पागार जो जेको मैसेज आहे उहो बि तव्हां थोरो अवाम ते पहुचायो त हींअर छा माहौल हले पियो ऐं तव्हां कहिड़ो जेको तब्दीली आणणु चाहियो था। बिल्कुलु असां सिंध में जेकी बि अवाम रहे थी उन्हनि खे चवंदा थी पीर साहब पागार जो अमन भाईचारे ऐं मोहबत वारो पैगाम आहे उहो दर दर ताईं पहुचायूं। जो पाकिस्तान फंक्शनल मुस्लिम लीग GDA जो साथ ॾियो इंशाअल्लाह हिननि चोरनि तरक़नि मां जेके घर चढ़े छॾी रस्ते ते उन्हनि मां जान छॾायूं ऐं ख़ुशहाल सिंध अचे। तव्हां ॾिसो त असांजे सिंध में नौकरियूं जेके आहिनि उहे पैसनि ते विकामी रहियूं आहिनि। मेरिट जी लतार थी रही आहे 20 सालनि खां। नौजवान जेके आहिनि मायूस थी चुका आहिनि। असां इदारनि खे बि अपील कंदासीं त बराए महिरबानी इन शइ जो नोटिस वठियो वञे ऐं पाकिस्तान जे असांजे सिंधिया बादशाह जी कुर्बानियूं आहिनि ऐं असां हिनखे इंशाअल्लाह ताला हीउ ॾियारो मल्हाईंदा रहंदासीं। आज जो जश्न आज़ादी रैली निकाली है MSF और फंक्शन मुस्लिम लीग की तरफ से, आप क्या मैसेज देना चाहेंगे? आप सिंध की आवाम के लिए कोई खुसूसी पैगाम कोई मैसेज हो जश्न आज़ादी? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जैसा हमारे MSF का आज हमारे सांगड़ का प्रोग्राम हुआ और जबरदस्त रैली निकली है यूथ माशाल्लाह इसमें 65-70% हमारे यूथ थे। और आज़ादी वो चीज़ है कि जो जिसके लिए सूर्या बादशाह ने कैद आज़म अल्लामा इकबाल ने जो मेहनत की है और सूर्या बादशाह हुई है तो एक तारीख गवाह है कि जो उन्होंने कुर्बानियाँ दी हैं। औरतों के मर्दों के साथ साथ औरतों ने भी कुर्बानी दी है। लेकिन मैं जो आज जिंदा लाश मारे हमारे सर पे 25 करोड़ आराम के सर पे बैठा दिए उनको ये वादा पैगाम देना चाह रहे हैं कि ये तो इंसान बन जाओ, इस मुल्क की देखभाल करो कि नौजवान का करो। 25 करोड़ आवाम का हमारी मर्जी, हम जिसको चुने। होते कौन है ये फैसले जबरदस्ती करने वाले? ये मंडेट चोरी, इनका टैक्स भी चोरी है, बाहर का पैसा भी ने चोरी करके खपा दिया मुल्क। वो ये गुरबत में गाय माहिर पीर सभा पगारा है जिसने उठाए और इस पाकिस्तान की आवाज उठाई है जो पाकिस्तान का शुरू से हामी है। सूर्या बादशाह से लेकर आज तक भी कुर्बानी देने से दरेक नहीं करते। इस मुल्क में अमन और सलामती के साथ ये रैली निकाली और इंशाल्लाह ये 25 करोड़ आमे इस मुल्क को सलामत रखे। पाकिस्तान जिंदाबाद फेक बगारा। जेको तव्हां MSF जा सीनियर नायब सदर आहियो उन जे हिसाब सां तव्हां अॼु मैसेज कहिड़ो पैगाम खणी जेका अॼु रैली कढी आहे जश्न आज़ादी जी उन लाइ तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदव? ॾिसो सर असांजो मैसेज इहा आहे त पीर साहब पागारे जो आहे त वकार की सरकार सिंध मज़बूत पाकिस्तान। असां उहो नारो मुतहद सिंध मज़बूत पाकिस्तान जो नारो खणी निकिता आहियूं। पीर साहब सदर शाह पीर साहब पागारे जी क़यादत में सिंध जे नौजवाननि खे असीं गुज़ारिश था करियूं त अचनि ऐं वधि खां वधि पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जॉइन कनि, MSF जॉइन कनि। असां 1965 हुजे या अंग्रेज़नि जो ज़मानो हुजे या 1971 हुजे या कारगिल हुजे या अॼु जेके मुल्क के हालात आहिनि उन्हनि सभिनीनि में जेका सरफरो ऐं मुहिब वतन पार्टी आहे उहा पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ऐं हुनजो लीडर पीर पागार आहे।